अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां तालका रिपोर्टर परवेज़ अली चांडियो जी। मोरो में सैयद काज़िम अली शाह ऐं संदसि टीम जा तूफ़ानी दौरा। मोरो शहर जे बांदी रोड ते गवर्नमेंट ओसी सिकंदरिया प्राइमरी स्कूल जी विज़िट करे स्कूल जा मसला मालूम कया। उन मौके ते कोऑर्डिनेटर डेवलपमेंट सैयद काज़िम अली शाह, कोऑर्डिनेटर एजुकेशन राशिद मसूद अब्बासी, सैयद मोहसिन अली शाह, सैयद नज़ीर अहमद शाह, सर गुलाम असगर चांडियो, साईं रजब ज़रदारी, स्कूल जो हेड मास्टर मुराद सोहू, गुलाम कासिम चांडियो, अब्दुल हकीम चांडियो, शौकत रज़ा चांडियो ऐं ॿिया मौजूद हुआ। जिते आयल मौज़िन के सिंध जी सकाफ़त अजरक ओडाया विया। जिते सैयद काज़िम अली शाह उस्तादनि सां मुखातिब थींदे चयो त अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपी डिवीज़नल सदर ज़ियाउल हुसैन लंजार साहिब जे सख़्त हिदायतुनि ते स्कूल जा दौरा करे उतां जा मसला मालूम कया वञनि। हिन चयो त तमामु जल्द हिन स्कूल में बिल्डिंग जो रहियल कमु, फर्नीचर, उस्तादनि जी खोट समेत ॿियनि मसइलनि खे जल्द हाल करायो वेंदो। हिन वधीक चयो त तइलीम जो मयार बहितरीन बणायो वेंदो। अॼु जे शागिर्दनि खे सुठी तइलीम ॾेई उन्हनि जो रोशन मुस्तक़बिल संवारियो त जीअं उहे मुस्तक़बिल जा मयार अॻिते वधी पंहिंजे शहर मोरो जो नालो रोशन करे सघनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।